आयशा हमेशा तव्हांजो ज़िक्र कंदी हुई। अॼु तव्हां सां मुलाक़ात बि थी वई। मुलाक़ात कंहिं चङी जाइ ते थिए हा त भलो हो। ख़ैर आहे, कंहिं ॿिए दफ़े आयशा तव्हांजे बारे में एतिरो ॿुधायो जो मां ग़ाइबाना तौर ते तव्हांजो अंदाज़ो करे वरितो हुयो त तव्हां तमामु सुठी शख़्सियत जा मालिक आहियो। थैंक्स। अॼु मिलण खां पोइ अंदाज़ो थी वियो त आयशा जो तव्हांजी चाहत में एतिरो अॻिते वधणु बेजा ऐं बेसबब न हुयो। जमीला तव्हांखे तारीफ़ करण जो हुनर अचे थो, पर छा कजे, जॾहिं को मुंहिंजी तारीफ़ कंदो आहे त मां उन माण्हूअ बाबति ॾाढो कॉन्शियस थी वेंदो आहियां। बहरहाल मूं आयशा खे ॿुधाए छॾियो आहे त उहा मूंखां शादी जी तवक़ो न रखे। मां पाण पंहिंजे रंग ऐं ढंग में रहणु चाहियां थो, जीअण चाहियां थो, शादी नथो करणु चाहियां। ॿुधी थी ॿुधंदी वञ साईं जिन जा ख़्यालात। हिन खे अॼु जी दुनिया जो माण्हू चवंदासीं। मूंखे ॻाल्हाइण ॾे। शिराज साहब, हिकु न हिकु ॾींहुं त हर को शादी कंदो आहे। केतिरा ई माण्हू ज़िंदगीअ में बिना शादीअ जे वॾो चाम महसूसु कंदा आहिनि, पर उमिरि जी हिकु हद पहुचण ते हू नेठि शादी करण ते मजबूर थी पवंदा आहिनि। जॾहिं अहिड़ो वक़्तु आयो त मां बि शादी कंदुसि। ऐं तेसीं ताईं आयशा तव्हांजे इंतज़ार जी प्यास त टंगियल हुजे। मां कॾहिं बि कंहिंखे इंतज़ार जी अज़ियत में ॾिसणु पसंदि न कंदो आहियां। हलो तव्हांखे लंच करायां। कीअं आयशा? हलो था? हा छो न। हलो आयशा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिन टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।